काजी अहमद पुलिस नंढी उम्र से शादी कराइण जे इल्ज़ाम में पहिरियों फ़क़ीरनि जे घरनि ते चढ़ाई करे घोट कुंवार समेत 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। गिरफ़्तार थियलनि में घोट अमीर अली कलोड़ो, कुंवार मुमताज़ कलोड़ो, दाऊद राणो, रज़ाक तालिब जुड़ो कलोड़ो शामिल आहिनि। जॾहिं त गिरफ़्तार थियलनि जे वारिस औरतुनि लीला कलोड़ो ऐं ॿियनि थाणे जे गेट आड़ो मुज़ाहिरो कंदे दाईं ते चयो त हिक छोकिरे जी तोहर सुनत ऐं ॿिए छोकिरे अमीर अली ऐं छोकिरे मुमताज़ कलोड़ो जी मंगणी हुई, जंहिंजी ख़ुशीअ जो काज उन्हनि ते नंढी उम्र जे ॿारनि जी शादी कराइण जो इल्ज़ाम सरासर कूड़ो आहे। काजी अहमद पुलिस बिना जवाब उन्हनि जे घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ॿारनि ते तशदुद करे घोट ऐं मंगणी वारी कुंवार समेत उन्हनि जे 8 माण्हुनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त असां पहिरियों फ़क़ीर पंहिंजे बचनि जी ख़ुशी नथा करे सघूं जो पुलिस असांजी ख़ुशीअ जे काज ते चढ़ाई करे असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे रही आहे। हुननि IG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं वसवारनि खां घुर कई त संदनि गिरफ़्तार करे प्यारनि खे आज़ादु करे मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ काजी अहमद थाणे जे वॾे मुंशी सैयद अरबाब शाह सां राब्तो करण ते ॿुधायो त नंढी उम्र में शादी करण जे इल्ज़ाम हेठि घोट कुंवार जे वारसनि रज़ाक कलोड़ो, मुस्लिमात अमीरा कलोड़ो, मुस्लिमात शमशाद रबनाज, तालिब दाऊद असलम कलोड़ो ते FIR दाख़िल कई वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk